नापरकोट जे ॻोठ अली मोहम्मद जाफ़री में मौजूद आहियूं। असां सां गॾु बीठल आहिनि ॻोठ अली मोहम्मद जाफ़री जा ॻोठाणा। उन्हनि जो चवणु आहे त नापरकोट पुलिस बिला कंहिं केस जे बिला कंहिं सबब जे जेको आहे असांजे घरनि ते चढ़ाई करे चौपायो माल काए वई आहे ऐं उन खां अलावा रोक रक़म ऐं लाइसेंस ते जेके असांजा हथियार आहे उहा बि पुलिस खणी वई आहे। ॻोठ इन हवाले सां ॻोठाणनि जो वधीक छा चवणु आहे अचो त उन्हनि खां मालूम कयूं। कल्ह हम असांजे ॻोठ ते पुलिस नापरकोट जी चढ़ाई कयो ॿिनि मोबाइलनि सां, जेको असांजा लेसण जा हथियार बि खणी वियो ऐं रोक रक़म बि खणी वियो। वरी अॼु ॿीहर रेट कई पुलिस, न कुझु उन जो ॿुधाइणु चाहे थो न छा। माल खायो 4 मीहूं पैसा ऐं ॿारनि खे धिका ॾेई धक हणी असांखे न को केस ॿुधाइनि था न कुझु बि, न बसि ईअं छड़ो ॿुधाइण जे ई बग़ैर बसि असां सां इहो हालत हशर करे आहिनि। असांजो इहे ई दाह आहिनि त असांजो कुझु अपील थिए। हे लेसणनि जा हथियार आहिनि, असांजा लेसणनि ते हथियार खणी आहिनि असांजा। तव्हां ते का FIR वग़ैरह आहे या असांखे कुझु बि नथा साईं ॿुधाइनि। उहो आहे त असां चयो त बाबा हथे को FIR आहे असां ते को, त उहो असांखे ॿुधाइनि। उहो बि ॿुधाइण नथा चाहिनि, बसि ईअं मथां जो असांखे हुकुम आहे। इहे ॻाल्हियूं बाबा मथां जो हुकुम कहिड़ो आहे, उहा बि को FIR को असांखे कुझु बि नथा ॿुधाइनि। छा मुतालबो कयो था? असां इहो मुतालबो असां हक़ थिए, असांखे हर शइ पंहिंजो वासूल थिए, असां सां इंसाफ़ थिए। नापरकोट पुलिस बिला कंहिं केस बिला कंहिं सबब जे काल बि असांजे घरनि ते चढ़ाई कई। जेको हथियारनि जेके असांजा हथियार आहे लाइसेंस ते उहे खणी वई ऐं अॼु ॿीहर जेको आहे असांजे घरनि ते चढ़ाई करे 4 मीहूं ऐं रोक रक़म खणी वई आहे। ॻोठाणनि वस वारनि खे मुतालबो कंदे चयो त असां सां असांजे वाक़े जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़। हथियार खणी वियो आहे लेसण वारा, असांखे तमामु पुलिस तंग करे छॾियो आहे। नापरकोट वारे न केस न FIR, ख़ाली पीली असां ते फिरियो बीठो आहे। माल माजो मारे खणी वियो आहे, असांजा हथियार लेसण जा खणी वियो। असां आला अख़्तियारनि खां अपील था घुरो त असां सां इंसाफ़ थियो वञे, असां सां हक़ थिए। असां सां नाजाइज़ करे थो पुलिस बेअंदाज़।